बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, अॼु हैदराबाद में अचानक जेका सूरत हाल पैदा थी आहे क़ुरान शरीफ़ जे वर्कनि जी बेहुरमती जी, इंतहाई अफ़सोस जो मुज़ाहिरो, अफ़सोस जो इज़हार कजे थो त क़ुरान शरीफ़ असां सभिनी मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो मुक़दस ख़ुदा जो किताबु आहे ऐं जेके माण्हू पंहिंजे ग़लीज़ मफ़ादनि जे लाइ या ग़लीज़ मक़सदनि लाइ क़ुरान शरीफ़ जा पना साड़ण ऐं उन जी बेहुरमती करण जो एॾो वॾो ॾोह करे सघनि था त उन्हनि खे त हर सूरत में कैफ़रे किरदार ताईं पहचणु खपे। ही माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे त काफ़ी माण्हू मुक़दस शयुनि खे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इस्तेमालु करण खां पोइ वरी उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कान थींदी आहे ऐं जंहिंजे नतीजे में माण्हुनि जो रूहानी, दिली, ज़हनी माण्हुनि खे हिकिड़े वॾे अज़ाब ऐं पीड़ा में गुज़रणो पवंदो आहे जेके हक़ीक़ी इस्लाम जा पैरोकार ऐं मुस्लमान आहिनि। अॼु ही राबी सेंटर ते हैदराबाद में वाक़ियो पेश आयो त क़ुरान शरीफ़ जा वर्क जेके ज़बून हाल में सड़ियल हालत में हवा में उॾंदे नज़र आया माण्हुनि खे, ऐं पोइ कुझु माण्हुनि जेको आहे उहो पंहिंजे मुखालफ़नि ते या जेके बि उन्हनि जूं मक़ामी नोए जूं नंढियूं वॾियूं तस्बात आहिनि उन बुनियाद ते कुझु माण्हुनि ते इल्ज़ाम हया। इतफ़ाक़ इहो आहे त राबी सेंटर में वापारी बिरादरी जा माण्हू रहनि था, सिंधी बि आहिनि, हिंदू बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, हिंदू बि आहिनि, कुझु उर्दू ॻाल्हाईंदड़ फैमिलियूं बि आहिनि, हिकिड़ो कारोबारी मर्कज़ आहे, हैदराबाद प्रेस क्लब जे साम्हूं आहे। त हाणे सुवालु इहो त असां जेका बि जांच कई आहे उन में इहो मालूम थियो आहे त को बि अहिड़ो माण्हू जंहिं ॾिठो हुजे त फलाणे फ्लैट मां पना आया या फलाणे माण्हू ई कई आहे तोहिन वग़ैरह, त इन क़िस्म जी का बि शाइदी कोन्हे। पर पोइ ॿुध सुध ते जीअं हिकिड़ो फिज़ा ठाहे बीहे, ईअं फिज़ा ठाहे मिंटनि में सवे माण्हू गॾु थी विया उन प्लाज़ा जे इर्द गिर्द, ऐं जंहिंमें यकीननि हिकु उन्हनि माण्हुनि जो बि हल्को आहे जेके पंहिंजे दीन सां मोहबत कनि था, क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ते उन्हनि जे अंदरि कावड़ गुस्सो ऐं हक़ीक़ी जेके कल्प्रेट आहे उन्हनि खे सज़ा ॾियारणु या उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण लाइ कोशिशि में आहे, ऐं हिकिड़ा उहे बि माण्हू गॾु थियनि था जेके अहिड़े मौक़े जो फ़ाइदो वठी पंहिंजा नंढा वॾा मामला कनि था। त हाणे उन में जॾहिं माण्हुनि खे इहो इत्मिनान थी वियो त ही को बि माण्हू अक्यूज़ न आहे, को बि माण्हू ज़ाहिरी जवाबदार न आहे, त उहो अवाम जो प्रेशर थोरो घटि थियो ऐं इंतिज़ामिया जी मां ख़ासि तौर ते हिन मौक़े वाक़े में तमामु नेकी करणु चाहियां थो। पुलिस SSP हैदराबाद ऐं रेंजर्स हैदराबाद जो जेको बि उन्हनि जो कमांडेंट कर्नल वग़ैरह आहे उन्हनि इंतहाई शानदार पंहिंजो ज़िम्मेवाराना किरदारु अदा कयो त इन वाक़े जे आधार ते हैदराबाद में कंहिं बि क़िस्म जो मज़हबी तहसुब, तकरार, तज़ाद पैदा थियणु न ॾिनो जंहिंमें इहा ॻाल्हि वधी कंहिं इबादत गाह ॾे वञे या कंहिं माण्हू खे मारणु या क़तल करणु या ज़ख़्मी करणु या झेड़े जी हद ताईं पहुचे। सो इन जे करे मां उन्हनि खे तमामु घणो साराहियां थो, ॿिन्ही इदारनि खे, पुलिस खे बि ऐं रेंजर्स जे ऐं उन्हनि जा जेके बि ज़िम्मेवार ऑफिसर आहिनि तमामु ज़बरदस्त कमु करे उन ते ज़ाब्तो आंदो आहे सूरत हाल ते। ऐं उन खां पोइ मां इज़ाफ़ी ॻाल्हि हीअ चवणु चाहियां थो त कंहिं बि सूरत में इन खे नस्ली लसानी तज़ाद में न ॾिठो वञे, छो जो उते अक्सर शहर में उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जी रहे थी या मज़हबी हवाले सां कहिड़े फ़िरक़े सां तालुक़ु रखनि था ख़बर न आहे। कुझु पश्तून हल्का हुआ उहे बि उन में उते एहताज वग़ैरह में शामिलु हुआ, इन करे कंहिं बि सूरत में इन खे मज़हबी दंग ऐं मज़हबी तज़ाद में इन ॻाल्हि खे न वरितो वञे, न नस्ली बुनियादनि ते वरितो वञे। पर हीअ ज़रूरु आहे त हिकु मुस्लमान जी हैसियत में असां ॼाणणु चाहियूं था त पहिरीं ॻाल्हि त हीउ वाक़ियो थियो आहे त इन जो ज़िम्मेवार केरु आहे, हक़ीक़ी ज़िम्मेवारनि ताईं पहुचणु खपे। इन लाइ मुंहिंजी
मुतालबो इहो आहे त सेशन जज थियनि त हाई कोर्ट जज जी निगरानी में हिकिड़ी जुडिशल कमीशन ठहे जंहिंमें हाई कोर्ट जो हिकिड़ो जज हुजे ऐं उन खां पोइ सेशन कोर्ट जो सेशन जज हुजे ऐं पोइ 2 टे इंतज़ामी ऑफिसर हुजनि त अहिड़े तरीक़े जी हिकिड़ी कमेटी तश्कील ॾिनी वञे। सिंध हुकूमत इन कमेटी खे तश्कील ॾिए त हू जांच कनि हक़ीक़ी तरह त ही आहिनि केरु माण्हू जेके पंहिंजे नंढनि नंढनि ग़लीज़ ऐं ख़सीस मक़सदनि जे लाइ इन क़िस्म जो हिकिड़ो मुजरमाना कमु कनि था जो मुक़दस किताब बि उन्हनि जे उन साज़िश खां महफ़ूज़ न आहिनि ऐं पोइ इन तरीक़े जी करे ऐं पोइ हिकिड़ी फ़िज़ा ठाही वञे जीअं सिंध खे हिकिड़ी नई बाहि में विधो वञे। सॼी सिंध हिन वक़्तु ॿोॾि जे अज़ाब खे भोॻे पई। हुक्मराननि जी बदअमाली, नाअहली, बैड गवर्नेंस, करप्शन ऐं नुमाइशी रवैयनि जो अज़ाब भोॻे पई ऐं ॿिए पासे वरी इन क़िस्म जी मज़हबी मुनाफ़रत पैदा करे ऐं वरी नई सिंध में हिकिड़ी छिकाण पैदा करणु चाहिनि था। मां सॼी हिंदू बिरादरी जे दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो, ॿाहिरनि खे ॿुधाइणु चाहियां थो त हीअ सॼी सिंध असांजो रुॻो मज़हब अलहदा अलहदा आहे। तव्हां पंहिंजे मज़हबी हवाले सां हिंदू धर्म जा आहियो, असीं इस्लाम खे पूॼींदड़ आहियूं, इस्लाम मुस्लमान आहियूं, पर सिंधियत जे हवाले सां तव्हांजो असांजो रत साॻियो आहे ऐं सॼी सिंध जा 6 करोड़ इंसान जेके आहिनि उहे तव्हां सां गॾु आहिनि। इन करे कंहिं ख़ौफ़ जी फ़िज़ा ऐं अहिड़े कंहिं माहौल खां हिरास जी तव्हां पंहिंजे वतन खां गाफ़िल न थियो, न ई पंहिंजे सिंधी मुस्लमान भाइरनि खां तव्हां को कावड़ ऐं गुस्से जो इज़हार कयो त तव्हांखे को अकेलो छॾींदा। इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयूं था त हींअर जीअं इंतिज़ामिया पंहिंजी चुस्ती ऐं ज़िमेवारी जो किरदारु अदा कयो ऐं माण्हुनि खे सम्झाए कन्विंस कयो त जेके बि माण्हू इन मज़हबी जज़्बे सां आया उन्हनि इंतिज़ामिया जी ॻाल्हि खां कन्विंस थी पंहिंजे घरनि ॾे मोटी विया, पर अञा ताईं 200-300 अहिड़ा क्रिमिनल माण्हू आहिनि जेके अर्द गिर्द फेरा ॾियनि पिया उन बिल्डिंग जे अॻियां पोयां ऐं त जीअं हुननि खे को मौक़ो मिले त हू घर में काए पवनि। पोइ उन्हनि जो मक़सदु को मज़हबी या को क़ुर शरीफ़ जी तौहीन या उनजो को अज़ालो न हूंदो आहे, पर उनजो मक़सदु लुट फुर हूंदो आहे। गुरबत, बुख, अफ़लास सभु मुसीबतूं आहिनि। उन हूंदे हू घर में घिड़ी पोइ रुॻो इहो न ॾिसंदा त हिंदू जो घरु आहे, ईसाई जो घरु आहे, हीउ सिंधी जो घरु आहे या कंहिं उर्दू वारे जो घरु आहे, पर हू घरनि में घिड़ी ऐं घरनि में लुटफुर करणु चाहींदा, न्याणियुनि जे मथे तां रवा छिकींदा, कंहिंजी असमतदरी कंदा। त इन क़िस्म जा जेके वहशी बघड़ वाक्यनि खे बहानो ठाहे ऐं सिंध जे अमन अमान खे ख़राबु करणु चाहींदा या नुक़सानु ॾियणु चाहींदा, इन लाइ इंतिज़ामिया पंहिंजी तमामु घणी निगाह रखे, चुस्ती रखे ऐं सॼी राति जेका आहे सूरत हाल जेका आहे उनखे पंहिंजे नज़र में रखे, लॉ एंड ऑर्डर फोर्सिस खे तैनात करे त जीअं इन क़िस्म जो को वाक़ियो जनम न वठे त कंहिंजे घर में घिड़ी कंहिं न्याणी जे मथे तां रओ लाथो वञे या कंहिंजे घर में घिड़ी का फुरलुट कई वञे या इन आड़ में कंहिं हिंदू जे मंदर खे बाहि ॾिनी वञे या साड़ियो वञे या भञियो वञे या कंहिं में कंहिं जो को अहिड़ो तकरार पैदा करायो वञे। सो इन लाइ सभिनी दोस्तनि साथियुनि खे, माण्हुनि खे, ओड़े पाड़े जे माण्हुनि खे जाॻणो ऐं सुजाग थी रहणो पवंदो ऐं सिंध खे अमन अमान क़ाइमु करण ऐं मज़हबी यकजहती ऐं हारमोनी पैदा करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। ऐं इन सां गॾोगॾु आख़िर में जेके मज़हबी उलमा हुआ, मां उन्हनि जे बि मस्बत रवैये खे साराहियां थो त जॾहिं जॾहिं उन्हनि जे साम्हूं हक़ीक़त पेश अची वई त को बि माण्हू निशानदर न आहे क़ुर शरीफ़ जे सफ़नि जी तौहीन करण में, त हू नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ु FIR पुलिस दाख़िल करे छॾी आहे ऐं लोकल उते हिकिड़ो ख़ाकरोब जेको स्वीपर वग़ैरह उनखे गिरफ़्तार बि कयो आहे वधीक तहक़ीक़ात लाइ। त हाणे जुडिशल जेका तहक़ीक़ात थींदी उन में जॾहिं फैक्ट्स फिगर साम्हूं अची वेंदा त हक़ीक़ी कल्प्रेट्स ज़रूरु गिरफ़्तार थियणु खपनि ऐं उलमान अॼु जी घड़ी में जेको मज़हबी दीनी उलमा जेके बि आया
उन्हनि पंहिंजो मस्बत किरदारु अदा कयो, मां उन्हनि खे साराहियां थो। सिंध सलामत, साथ सलामत। मां सभिनी साथियुनि खे, दोस्तनि खे ऐं ख़बरदार रखणु घुरां थो त सिंध में का अहिड़ी फिज़ा पैदा कई वञे त पंहिंजो मस्बत किरदारु अदा कयो वञे। तव्हां सभिनी जा कुर्ब, महिरबानी, मोहबतूं ज़िंदाबाद।